अलाह जो क़ुरान जो फ़रियादी थिए त उहो ॿुधाए केरु जान छॾाईंदो। तंहिंजे करे मां थोरो सख़्तु थो ॻाल्हायां त माना असांजे मथां असरु थिए। अज़ीज़ो, असां पाण पंहिंजे ज़िंदगीअ में मां वॾे ॾुख सां चवंदो अॼुकल्ह ऐं हक़ीक़तूं माण्हू जेको सम्झनि थो सम्झनि त असां माण्हुनि वटि हिन मोबाइल फोन जेका थी आहे, इहा जेका तव्हांजी स्मार्ट मोबाइल आहे, इहा मां कंहिंखो न पुछंदुसि त इक़रार करे हर को माण्हू पंहिंजी दिलि खां सुवाल करे पाण खे जवाबु ॾे त घणा कलाक ॾिसंदो आहे। पाण कुझु पाण खे जवाबु ॾे। ठीकु, घटि में घटि 6 में हिकिड़ो कलाक, पर इहो मां घटि थो चवां छो 10 न 15 कलाक जी शायदि मां वटि आहे त माण्हू 10 कलाक मुसलसल ॾिसनि था, छो त इन में ख़ुदि अॻियां कर मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो, उहो ॿुधाईंदो आहे चई रोज़ केतिरो वक़्तु छा ॾिठईं छा ॿुधाईं, सॼो रिकॉर्ड हिन में आबादनामे वांगुरु लिखियो पियो आहे। उहो 10 कलाक बि ॾिसनि था। इन खां पुछेसि त तुंहिंजे हे ईमान जे किताब खे तूं घणा मिंट रोज़ ॾिना आहिनि? इहो सुवालु आहे त हिन ईमान वारे किताब पंहिंजे क़ुरान खे तूं घणा मिंट ॾिना आहिनि? जे 10 मिंट बि ॾिना अथई त मां तोखे लख मुबारक थो ॾियां। जे 10 मिंट बि तो हिन रोज़ हिन क़ुरान खे ॾिना आहिनि त मां तोखे लख मुबारक थो ॾियां। पर जेकॾहिं न ॾिना आहिनि त तुंहिंजी ज़िंदगीअ ते रत जा गुढ़ार हुजनि त उहा रत अञा सस्ती आहे, तुंहिंजो ॾुख अञा महांगो आहे। जो हिन अलाह जे क़ुरान खे छॾियो अथई, छो त तूं क़ुरान खे ॾिनी आहे पुठी। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ा क़ुरान महजूरा, ओ मुंहिंजा रब, मां पथर खाई बि हे क़ुरान हिननि खे पहुचाए आयो मां, पर मुंहिंजे क़ुरान खे पुठी ॾेई निकिता हलिया विया। पुठी ॾेई कीअं निकितासीं? राति सॼी सुतासीं पंहिंजे बिस्तरे ते, पोइ तेसीं ताईं पंहिंजी हे फिल्म ऐं फोटो टीवियूं ऐं मोबाइलूं ॾिठियूंसीं, जेसिताईं थकिजी किरियासीं, हथ पाण मुरादो निंड में हेठि थी विया। पोइ जो हमराह उथियो सुबुह जो, जॾहिं बि उथियो कहिड़े वक़्तु बि उथियो असां गॾु सां कमु ई न अथसि, पर उथियो त हिन क़ुरान खे मोही न ॾिनई, पुठी ॾेई घरो निकितो हले वियो, क़ुरान कोन ॾिनई। पहिरीं ॻाल्हि त मस्जिद अचे ई न पियो, छो त निमाज़ ई कोन पढ़ंदो, पर जे पढ़ी तॾहिं मस्जिद में आयो, निमाज़ पढ़ी उतां जो उतां निकितो वियो, खोड़ कबट भरिया पिया मस्जिद में क़ुरान जा, क़ुरान खे मोही न ॾिनई। ॿुधाए त नबी सोन जो चवे त साईं हिन क़ुरान खे पुठी ॾिनी, पोइ ॿुधाए त तुंहिंजो असांजो ज़ालिम केरु थींदो? तॾहिं फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान या तुंहिंजो वकील या क़ुरान तो ते फरियादी, जे क़ुरान फरियादी थींदो त तव्हां केरु न छॾाईंदो। तंहिंजे करे बाबा मुंहिंजो अर्ज़ु इहो अथव त ख़ुदा जे वास्ते सभ जो सभु इहा ॻाल्हि ॿुधो और सां हिन क़ुरान जे लाइ वक़्तु कढो, हिन क़ुरान शरीफ़ जे लाइ वक़्तु कढो, वक़्तु कढो, वक़्तु कढो। अल वक़्तु का सैफ इन तख्ताहु क़ता, वक़्तु तलवार अथव, जे खणी हथ में छॾींदव त पंहिंजो दुश्मन कटींदव, ऐं जे छॾींदव त इहा तलवार वक़्त जी पाण खे कटे वेंदव। ज़िंदगी गुज़री वई आहे, के 10 ते, के 20 ते, के 40 ते, के 50 ते, के 60 ते, के 70 ते पहुता आहियूं, ऐं अॼु बि जेकॾहिं असां हिन अलाह जे क़ुरान खे वक़्तु न ॾींदासीं त पोइ कॾहिं ॾींदासीं? इहा ज़िंदगी असांखे असांजे हथ में कोन्हे। अलाह ताला असांखे हिन क़ुरान मजीद सां सचे तालुक़ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए।